العالمين والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. صدق الله العلي العظيم. अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी, से तो यही विजाया जे कतन संदानी। ऐठा आलो नाई पूरी पूरी सी, कंध खणंदी की उते अगण अजीब बन जे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दरूद शरीफ पढ़ने वाला थोड़ा थोड़ा वे जाते हैं, करीब से थोड़ा वे जाते हैं। जब भी कुरान शरीफ बजी एक ही आयत दिमाग में विहार है तो निकलंदो इंशाअल्लाह बिनी जहानन की भलाई मिली। माने का आयत पढ़ी आहे, इनमें अल्लाह ताला ईमान वारन सां खिताब कयो। या अय्युहल्लज़ीना आमनू, ॾिसो ईमान वारन खे सॾ थो करे। छो तो सॾ करे? अल्लाह वटि वे दुआ पढ़े, अल्लाह एक वे दुआ या पढ़े सॾ छो तो करे? अल्लाह एक बुजुर्ग लिखनान ता हजरत हाफिज साहब हरजूदी रहमतुल्लाह अलैह मोहम्मद सिद्दीक वॾो बुजुर्ग हो। उनजे दिमाग में हिकिड़ो ख्याल आयो जंहिंमें बेहोश थी वियो। उहो ख्याल इहो आयो त रब सां गॾु आहे, उनखे सॾ छो कजे? नमाज जो टाइम थी वियो, फकीर वेठा आहिनि, हज़रत उथे वज़ू करे त नमाज पढ़ाए।
मुर्शिद बेहोशी में काफी देर बेहोश थियण टाइम कज़ा थियण जे वेझो थियो त हज़रत जी भेण हुई कमाल जी कॾहिं कॾहिं औरतूं भी वॾे सम्झ वारियूं अल्लाह ताला पैदा फरमाईंदो खुद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के हिकड़ी औरत मशवरो ॾिनो बुखारी शरीफ जी सही हदीस में मौजूद है अल्लाह सुठो जहते वो भी मजबूत किस्सो हुजूर जन मक्के शरीफ ते हमलो करण आया बल्कि हमलो त हो हुजूर जन जो इरादो हो त असां तवाफ करे मोटी वञो पर मक्को शरीफ कब्जे में हो काफिरन जो असां नबी के अंदर न चलींदासीं मक्के में पूरी जमात सुधे इन साल मोटी वञे ईंदड़ साल अचे वो भी 3 ॾींहं हिते रहे उन खां पोइ निकिरी वञे उन वक़्त में काबू उन्हनि जे कब्जे में हुजूर जन मुआहिदो कयो उन्हनि सां त ठीकु आहे आईंदे साल ईंदासीं हिन साल असां वापसि वञूं था केतिरो ॾिघो आहे असां वापसि था वञूं हुजूर जन साहबा के जो त तव्हां जेके सुवालियूं करे आया आहियो ज़िबह करण जूं उहे ज़िबह करे छॾियो तव्हांखे उम्र जो सवाब मिली ओॾे वञण काबतुल्लाह जे तवाफ करण जी ज़रूरत कोन्हे तव्हां हिते ई सुवालियूं ज़िबह कयो मथो कुड़ायो तव्हांखे उम्र जो सवाब हिते ई मिली वियो तव्हां परेशान न थियो हिन साल वापसि सही तवाफ कयोसीं न सफ़ा मरवा दौड़ियोसीं असां ईअं कीअं कयूं हुजूर जन फरमाया मथो कुड़ियो साहबा चवनि मथो कीअं कुड़ियो असां न तवाफ कयोसीं न असांखे सफ़ा मरवा दौड़ीसीं न ईअं कुर्बानियूं ऐं मथो कीअं कुड़ियो असां साहबा जे मथों ये परेशानी ही त काफर ॾाढा थी करे असांखे मोटाए था छॾनि हुजूर जन फरमाया उन्हनि सां मुआहिदो लिखत में करे छॾियो आहे ईंदड़ साल कंदासीं हिन साल तव्हां खे मुफ़्त में अल्लाह ताला उम्र जो सवाब ॾिनो हुजूर खे परेशान थी त मां साहबनि खे चवां थो त मथो कुड़ियो हिकु छो न घर में अंदर खीमो लॻल हो उन में उम्मे सलमा वेठी हुजूर जी घरवारी हुजूर खे गमगीन ॾिसी पुछे त छा आहे त मां साहबनि खे चवां थो त मथो कुड़ियो कुर्बानी हिते ई कयो तव्हांखे सवाब मिली वियो हे नथा कनि त बीबी साईं जो साईं तव्हां पंहिंजो कुर्बानी बि ज़िबह कयो पंहिंजो मथो बि वञी ॿाहिरि कुड़ायो ॾिसो त पोइ पाण हे कीअं नथा कनि हुजूर जन खे इहा ॻाल्हि वणी ॿाहिरि निकिरी आया पंहिंजो मथो कुड़ायूं त सभिनी साहबनि मथो कुड़ायो औरत जी ॻाल्हि नबी साईं खे पसंदि आई त कॾहिं कॾहिं औरतूं बि का वॾी मुश्किल में ॻाल्हि कढी वठंदियूं त हाफ़िज़ साहब बेहोश पिया हुजनि ज़ोहर जी निमाज़ जो टाइम हुजे हाफ़िज़ साहब के उथारे केर फकीर चई बीठा से नमाज पर हाफ़िज़ साहब ॿुधनि न पिया हज़रत जी भेण वॾी बलियानी उन भी शादी न कई सॼी उमिरि
जब मां हुकूक मुर्स जा अदा करने से मुझे ताल्लुक अल्लाह सां थी वियो आहे इन जे करे मां बे जी खिदमत न कंदस मां नंगर जी खिदमत कंदस बस अल्लाह अल्लाह करे जिंदगी पूरी कर उन खवनी चयो त साईं वो हाफिज साहब नमाज जो टाइम कज़ा थे तो सुतो पयो आ मस्ती में चलो वनी बुधोस त चवे छा मानू कन दई बुधो त चवे पियो सजन साह पसाह हुजे हमेशा गद सजन साह पसाह हुजे हमेशा गद पूछो कजन सद एड़े कांदे के नमाज पढ़ी छाजेला सद कयो सो त असां सां गद तो केड़ा सद कयो इने मस्ती में अची वो अल्लाह सां गद वो सजन सां गद भेण के बुधायो तो साईं ये तो चवे कि वनी हाने तमा कन में चो सजन साह पसाह हुजे हमेशा गद पूछो न कजन सद छो न पूछो न कजन सद एड़े हे कांदे के जेको गदा तो न के घड़ी घड़ी सद कजे परिवारे के कदी कदी घुराए पो घड़ी घड़ी वाले गद बैठो आ तो घड़ी घड़ी सद पो हजरत जन जो यो बुधो त एकदम उठा फरमो के वजू कराए नमाज पढ़ो त हिते भी रब तमा सा गदा पर सद थू करे या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू बात समझो था कहीं के तो सद करे तमा सा के सद के असा ता ईमान वाला आहियो ना अल्लाह 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 ईमान जाके दे अल्लाह अल्लाह के मंजन जो नालो ईमान ता सब अल्लाह के मंजो था कोन था एना के जागा था कमते आई थे तकी पे बुद्धि बुद्धि विचार बुधो थोड़ो तवज्जे से अल्लाह असा सबनी सा चो गदा है पर गद वारो भी सद थो करे त इन जो मतलब आ तवज्जो घणो थो छिकाए तवज्जो छिकाए थे तो ध्यान कर मुसलमान ता सा गद बैठो पर इने के सने अदाए दे सने आंदे सो यो ध्यान छिकाए जो त या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो ऐ उहे मानू वो जन ईमान आंदुआ बुधो तवा सा के सद करे अल्लाह से गलाए ते न मथे दी केड़ी छे हमरा जे तो सही नमाज नबी साईं सब माफ कराए थे हाथ छा थे 50 हुयो यकीन माफ कराए एकड़ो बियो चक्कर दे हा आखिरी ते जान छुटी न पवे मां जो तो के नमाज में मजो ना है आयो जन के मजो आयो आ ओए चौंदा है मानी न मिले त न मिले खादो न मिले त न मिले कम दुनिया जो थे न थे चौंदो नमाज पढ़ी वठा असा खोड़ दे ठाणेड़ा बुजुर्ग दुनिया का वजन पे जाहिल मानो आ पर दीन संतालो मरन पे त आखिरी वक्त में ऊंची ऊंची नमाज का पढ़न बिना वजू जे भी अल्लाहु अकबर मानी को न पे घुरे पानी को न पे घुरे चेबो त मजो आहे एरे ने तवज्जो क्यों तो जे क्या जाल मानी रखे ऐ तो दे मुराद अली शाह फोन करे थे आजे ओ वजीर आला तू चोंदे घरवारी खाली मानी परे कर ओ मां
तो मामूली फोन ना है वडे मानू जी फोन अब आहे या ना सब पोते करे चोंदे इनिया सा गालाए वठा अब हे भी तो वो मसलो आ ना जन के अल्लाह जी नमाज में रब जो गालान मिलंदो त ये मजो वठंदा न या अय्युहल्लज़ीना आमनू में मोमिन के मजो इंदो आ त असा जो खालिक ए मालिक असा किना कोझा बिल्कुल नंढड़ा अल्लाह के मुकाबले में असा जी छा हैसियत असा का जबल भी वण भी वडा जबल भी सितारा वडा सयारा वडा कायनात वडी आसमान वडा अर्श कुर्सी वडी शयूं असा त तमाम मामूली आयूं असा मामूली इंसानन के रब सद करे गालाए त चो इन का वधिक बियो केड़ो मजो जो चए तो या अय्युहल्लज़ीना आमनू उलमा ने क्यों इकरा भी आहे इकरा अरबी में चेबो आहे के कम ते उभारण मां एकड़ी भरी न खणी पे सका हमरा के दिठो हाने जेकने न के चंदो सदा मां के भरी खणी दे तो वो एतरो न बुझंदो पर उन के चंदो यार तू माशाअल्लाह पहलवान बहादुर आजे तो हिम्मत करे वेंदे तो चंदो सही हाजिर मां ता के पहुंचाए हाने जो ये उभारियो मां कमते उनजी तारीफ करे उनजे कम ते उभारते हिते या अय्युहल्लज़ीना आमनू चई अल्लाह उभारे थो त खबरदार तवा ईमान वारा आयो कीन मुजी गाल बुधंदो तवा त मुखे मञण वारा आयो मां काफरन सा त नथो गालाया तवा सा गालाए तवा के फायदे जी शय तो बुधाया ये पुट के चंदो आबा हे कम कर त डाडो फायदो थींदो तो के समझ में नथी अचे गाल मां समझा वारो कर त जाथे भी या अय्युहल्लज़ीना आमनू कुरान में अचे मोमिन के गौर सा बुधणो आ छो अल्लाह के मोमिन प्यारा हैं अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर रब से फरमाओ मोमिन मुझा दोस्त आहिन मां दोस्तन के उंधारन मां कढी रोशनी दे थो वठी वना इन करे थोरी दुखाई जूं गालियों इनन के चौंदो आ ता जो हे यो कम इते करे वठन ता हमेशा मजा कराया अल्लाह से तमाजी मजे दिला तो गाली करे या अय्युहल्लज़ीना आमनू ए मोमिनो कुतिबा अलैकुमुस्सियाम तवाते रोजो लिखजी वयो आहे अचे तो मंगिन दे मां समझा तो रमजान लड़ी वेंदो आहे ने अचे तो ना अचे तो न हमरा के चो अचे तो ते निकरी पे तो लठ खणी न के मोटा जे काडो ही तो से नो बोला अरे बाबू वडी एडो फकीर भोली सा चे नालो भी उस न जान रमजान पछे फकीर काडे चे ताजे गोठडी चे नालो छाती चे रमजान चे पुट न छडी तो मां होटल तू बंद कराइनो ना चे बाबा मां वो ना चे नालो बुधा चे नालो रमजान रमजान आ त न छडी अब गाल समझो अचे तो न रमजान लिखजी वयो अल्लाह साईं फाइल ज़ाहिर न तो करे कहीं लिखियो यो पाण कोन तो ज़ाहिर करे पाण के ज़ाहिर न तो करे चे तो लिखजी वयो थवे लिखियो कया पाण के ज़ाहिर चेबो तो दुखे हुक्म में अल्लाह साईं पाण के मख्फी रखी प्यार सा तवा के समझाए तो लिखजी वयो थवे मता मोते न कावड़ जो लिखजी इन जो मिसाल या त एकड़ो हमरा
मुझे पुट के कदे ये न चंदो ज़ाल के त मानी दे पानी खणिया छो जेके ने मिसाल उन के विसरी जो पानी न ॾिनई मानी न खणी आई माई त बेफरमानी जो गुनाह उन जी गिची में पवंदो हो छा चंदो ज़ाल जे अगियां भुख लगी आ ॾाढी छड़ो खबर नी ॿुधाईंदो त मूंखे भुख लगी आ हाणे ज़ाल पाण समझदी मानी खणी आई त ठीक आ न खणी आई त गुनाह भी जो त चेस त कोन त तू खणी आ चवेस ऐं कम न चवण न वठे त पोइ गुनाहगार थे समझे पर चवेस न तो ए बस भुख लगी आ यार पानी जी उन ॾाढी लगी आ हाणे जेकॾहिं छोकरो साम्हूं बीठो आ फरमा बरदार वेंदो भॼी खणी ईंदो पर जेकॾहिं न बि खणी आयो त छोकरो गुनाहगार छो त अबे चयोसि त कोन त पाणी खणी आ उन बुज़ुर्ग चवंदा हा त असां पंहिंजे ॿारनि खे बेफरमानीअ खां बचायूं गुनाह खां बचायूं गुनाह गिचीअ में न हुजे इहो पाण खे लिकाए वञण पंहिंजी ॻाल्हि खे अहिड़े नमूने पेश करण पाण खे लिकाए मख्फी करे वञण त रब से भी ते फरमा कुतिबा अलैकुमुस्सियाम लिखजी वयो आ तव्हां जे मथां रोज़ो रोज़ो लिखजी वयो आ छड़ो तव्हां ते थोरे कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल लदीन मिन क़ब्लिकुम तव्हां खां अॻ में भी सभनी उम्मतन ते लिखियो छड़ो तो ते नाहे एकड़े ते हुजे त वो दुख भाए अजय जड़ी सब ते हुंदो यो छो तो बुधाए हाने के बुधाण की जरूरत कोने अल्लाह के बुधाण की जरूरत कोने त मां सभनी ते लिखियो आ छो तो बुधाए इन करे बुधाए तो मता हे मोमिन नाराज थे यार असा के दुखन हुकमन में फासाए जे न न न न यो सभनी ते आ बाबा ने तो के करनो आ दिसो तरीकेकार कुरान की तो समझाए तो रब से तो कुरान में फरमाए कमा कुतिबा अलल लदीन मिन क़ब्लिकुम उन जो मिसाल मा दिंदो आ एकड़ी माईया के एकड़ो पुत्र होयो वो मरी वियस बेचारी खयूं घुमंदी वते ते हिन के कोई जीरो करे नी हाने से डॉक्टर हकीम भज भजान लगी पईया बेचारी जी पुत्र खई पैसे वारो की ॾाढी मुझे पुत्र जीरो कर मुझे हिकड़ो पुत्र माके बाद जीरो करे दे मौलवी पीर सब घुराए पर कहीं भी जीरो करे माल सब खाइन से प्या पर जीरो करण मानुन जे हस में हुजे त करे दे एकड़े मौली साहब समझदार जी खणी आई तबा मुझे पुत्र जीरो करे दे मौली साहब चो त हे बेचारी समझदी कोन न के सदमो घणो थियो आ पुत्र बे हिकड़ो होस हे समझे थी छड़ो मुझे घर में एड़ो सदमो थियो आ बे ते न थियो आ इन के अटकल सा समझाया जा वन्या मां सतन एड़न घरन में जा पानी खणिया जन घरन में कजियो अगे कदी न थियो हुजे त पो तोखे मां वो पानी पड़ी दींदो छोकरे ते छनकाई दे त उठी वे माई चो हाबा में वन्या थी हिन गोठ में दरवाजा खड़काए को चवे चाचो मरी वियो असा जो को चवे मामो मरी वियो को चवे अबो मरी वियो को चवे भाव मरी वियो को चवे मुझो फिलानो अजीज मरी वियो सजे गोठन में कोई एड़ो घर न नजर से में कजियो हाने समझी वई बेचारी त मार यो छड़ो मासा ना है ये जाड़ी जग सही हां ये सजे जग सा है सजे तो दिल में आए अबा मां पांजो पूरी दस ते छो जान समझ में आयो छड़ो मां ना है इन में सजी जहान बदला यो जाते काथे ये थे तो त हेते भी रब साईं इन नमूने सा तवा ते पार ढरो थो करे त छड़ो तवा ते नाही यो त सजे जग ते आहे सबनी ते रोजो इन में मोमिन जी आजमाइश रखी इन में थम त पाण के बचाए सके तो नफ्स जी ख्वाहिशा मानी खाइण अंदर घुरे तो मानी भी सुठी हुजे उन लगे थी त शरबत जी भी जरूरत पवे थी पानी जी भी जरूरत हाने नथो पिए पाण के जले दिखा ये नफ्स जी घुर जले दिखा यो आए फरिश्तन का मथे इबादत जो कमाल
फरिश्ते के न उन्या न बुखा वो रोजे ही रोजे में खाइंदो ही ना उनके खाधे जी जरूरत ही कोने हाने वो जेकने हमेशा रोजे में हुजे तो उनके सवाब कोने फरिश्ते के ओघड़ आहे ही कोन हाने ओघड़ जी घुर उनके आहे ही कोन हाने जेकने वो जिना न करे तो उन जो सवाब न दिखा बस जान छुटी उनके कुछ न तो मिले समझो था ना ये ही फरिश्ते के न जमीन की जरूरत न बारे की जरूरत न पैसे की जरूरत न सोने की जरूरत वो जेकने अल्लाह जो चवण वठे त इन जो कमाल जरूरत ही कोने उनके वठणो ही चवणा पियो चाहे यो ही मसलो मोमिन जे लाए इंसानन जे लाए आजमाइश रखे त दिस तोखे घुर हुंदी औरत वने थी सिंगारियल ऐं तोखे नजर आई तू पांजी नजर रोके वई तो तुझे अंदर नूर पैदा थींदो हदीस में इंदो आ तवा दिसो माई के त दिसी सिगो पिया पर तवा अखियूं फेराए वियो त न अल्लाह जो हुकुम नाहे मां न दिसंदुस रब जे करे अखियूं फेराए त तुझे दिल में हिकड़ो नूर पैदा थींदो जे में तोखे इबादत में मजो अचण शुरू थींदो तो रोकण में कमाल तुझी जरूरत हुई तो मैं रखियो आई तो तू दिस पर तू अल्लाह जे हुकुम के दिसी कर रोके वई जुलेखा के शौक हो त यूसुफ के फसलाया पर यूसुफ पान के रोके वियो त रब साईं फरमायो सागी जुलेखा भी दिनी मांस बी घरवारी भी दिनी मांस तख्त बादशाही ते भी विहारियो मांस जेको मुझे करे झट पान के झलींदो मां नवाज शन सां भरे छदी पर झले न तो कोई भी झले न तो न मसलो यो अब आते तेल में मुफ्त जी कमाई थे थी समझे हाने दिसण झले दिखारियो बाबा यो हराम तेल असा न विकणदा से हर को बगो बिड़ा जो तो मां देगड़ो खई तो वने हर मिलन तो सही जेको जेका है ना जी किस्मत में लिखल आ ना ओतरो पैसो मिलंदो पर हाने गुनाह सा खाए तो पो हलाल सा मिलंदो पर झट दिसेस तो रब त सब्र करे तो सब्र न थो करे त फांसी तो वने इने जो किस्सो मां बुधावा हजरत अली साईं जो हजरत अली साईं आयो नमाज पढ़न गदा के लगाम पहलस बधण जी जाय न हुई नमाज थी वई एकड़ो जंगली बीठो उनके चई त मोजो गदा 2 मिनट झल हजरत अली साईं से तो मां नमाज पढ़ी वठ जंगली गदा झले बीठो हजरत साईं 4 रकातूं असर जो पढ़ी दिल में ख्याल आयो त बेचारे गरीब मुजो गदा झले वाए न के बदर मिलिया तेरे मन 2 रुपया उन दौर में 2 रुपया वडी से 2 चांदी जा दिरहम दियास उन दौर में सिक्के जो नालो दिरहम जे असा जे सिक्के जो नालो रुपयो आ अजे सऊदी जे सिक्के जो नालो रियाल आ ये हुजूर जे दौर में अली साईं जे दौर में दिरहम ऐं दीनार आ सिक्के जो नालो दिरहम चांदी जा दिरहम थींदा दीनार सोना जा थींदा समझे तो हजरत दिल में ख्याल कियो तो मुझो गडो झलियो थस खीसे मुझो 2 चांदी जा सिक्का कढई त इन गरीब के मुफ्त में दिया मुझो गडो झलियो बीठो एहसान जो बदलो एहसान हजरत हाथ में खयूं पियो अचे घणा गलायो बदर हाने होले जो आयो तो हो वरी चंद्रो एड़ो होयो उन डिठो अली सुञाण दो तो कोने लगाम कढी शहर में हिकड़े दिरहम में विकड़ी हलियो लगाम विकदियो खाई हलियो हजरत जो आयो तो अड़े गडो तो बीठो लगाम को न थस छोकरन के चबा गडो के पकड़ियो हे बदर में तवे वने लगाम वठी अचो वया त सागी लगाम उते हिकड़े दुकानदार वट लटके पई चबा हे कालो आंदई चे सही या त हाने हाने हिकड़ो हमरा विकदियो वने तो हिकड़े दिरहम में दिरहम दियो त पो भली खणी वणो हजरत या त उनन दिरहम दिनुस खणी आयो चो सही हे तवा दी लगाम हे दिरहम तवा हजरत अली साईं हैरान मानुन के चई दिसो
अलाह साईं घणा लिखिया हस हलाल जा पर इंसान तरसियो न पाण खे रोके न सघियो न त हराम जो घणो घणो खयूं ज़ोर सां ओ हराम जो हिकिड़ो खयूं अलाह साईं जो झट तरसे आ न त ब हलाल जा मिलन सा हाणे हराम जो हिकिड़ो खयूं त कम त खराब करे वियो पांजो हे जहान भी हो जहान भी बर्बाद करे छॾे झट तरसो वनहन नफ्स अनिल हवा नफ्स जी ख्वाहिश के झट रोकियो त रब साईं तवां सां घट न कंदो आज तू रोके ॾेखार अल्लाह साईं तोखे पीण ते ॾींदो पर आज़माईंदो सही आज़माईंदो यूसुफ अलैहिस्सलाम के की आज़माए कमरे बंद में अल्लाह का सवा ॾिसण वारो कोने ताकत जवानिया औरत सॾे थी पाण इते मर्द खे रोकण पाण खे वॾो मुश्किल आ छड़ो मुश्किल न वॾो मुश्किल आ वॾा वॾा बुजुर्ग थड़ी वया अजे जो गिल बिसियार शुद्ध पीला बलगजंद जने गप घणी थींदी आ त हाथी भी तिरकी पवंदो समझे त हे एॾो खतरनाक मसलो पर झले त छा थियो अल्लाह से न ॾिनुस सागी माई जुलेखा जेका बुराई ला हराम में सदेस पई मुर्स मरी विसा हलाल करे सागे ही इन यूसुफ से शादी के सागी मिलेस वरी बीबी घरवारी मिलेस वरी बादशाही भी मिलेस अगते हली चए थो मयतके व यस्बिर फ इन्नल्लाह ला युज़ीउ अजरल मुहसिनीन ओ मुंजा दोस्तो जेको पाण खे झले ॾेखारींदो सब्र कंदो रब मोहसिन जो अजर कदे जायो न कंदो आ दुनिया में भी दींदो आ आखिरत में भी एकड़े बुजुर्ग के कहीं अल्लाह वाले बिना पैसा त हे हरम पाक में खैरात कजे हाने चे यार केड़े नेक मानुआ के दिया माके तण सुञाण में न सोचे त हिनन में चवा हरम में केड़ो नेक आ केड़ो बुरो आ माके खबर त कोन थी पई हुन मुखे शर्त लगायो हो त तू बाबा कहीं नेक मानुआ के मुजा पैसा दीजे हाने के क्या हिन छा कयो एकड़ी अटकल सोचे ताकि वो जे कि सोन जा सिक्का न उए बधाई गंड बधी सामो रोड ते रखे पान दिसे एतरे में एकड़ो हमरा आयो वो नेक मानु भलारो मानु उन दिठो यार कंजा पैसा किरी पिया हाने उनी गंड खई दिठे त पैसा भी आन जाम पैसा ये रहे तो को वडो बुजुर्गा समझे हिते मुखे मिली विया पर दिल में एकदम ख्याल आयोस तो यार अल्लाह कहीं गरीब जा हुजन ऐलान कराया हराम न खाया वनी हरम में ऐलान कराया अदा पैसा मा हथाया को निशानी दई वठी वही हे भी बुधे वे अरे हिन के ताड़ियों तो बैठो इन जे पे तो कढो एक दफो ऐलान कराए दो दफो कराए टियों दफो यकी ऐलान कराइंदो रहे पियो अदा मा न खोली तो गंड मुखे मिलिया पैसा को निशानी दई वठी वनी हिन उन के ताड़े छडियो आखिर में जने 3 दी पूरा था त हिन वनी उन के जो बाबा ये पैसा मुंजा है ये सजा तोखे दिल ते छो चे हे निशानियां तू दिस खोल अंदर इनमें पया लिखत भी पई थी मुजो नालो भी लिखल होंदो खोलियो त वाकई उन जो नालो भी लिखल हो अंदर माल पयो इन के सजो दिने जे मां अदा आजमाइश पियो हां त केड़ो मानु आहे जेको पान के हराम का बचाइंदो हे माल उन के दिया तोखे ही वाहिद मानु डिठो अल्हम्दुलिल्लाह जो तू ही पहरियो ही उन के वनी लधो ए वरी ऐलान पे यकी कराई गंड भी न खोलियई पान के झले रखी समझम त तोखा वधी के बियो दीनदार केड़ो थिंदो जो एडा पैसा डिठो भी बे कयो कोन तस यो झले त झले पे सके पर अल्लाह जे खौफ का तू ऐलान करायो तोखा वधी के बियो नेक कोने मुके एकड़े हमरा देना त नेक मानु के नीचे मा तोखे दई सके देखो हलाल मिले तो
सब्र न कर न तू तकड़ कंदे त मसलो खराब थींदो त इहो मसलो रोज़े में समझायो थो वञे रोज़ो मतलब इन जो रोज़े जो मतलब इहो थो जेको हिते अल्लाह ताला थो चए कुतिबा अलैकुमुस सियाम रोज़ो तव्हां ते लिखियो वियो आहे रोज़ो तव्हां ते लिखियो वियो आहे रोज़े जी माना छा आहे रोज़े जी माना आहे टिन शयुनि खां पाण खे झलण खाधे खां पीते खां घरवारी ॾींहं जो बाग फुटे खां वठी सिज लथे ताईं टिन शयुनि खां पाण खे रोके ॾेखार कमरो बंदि आहे घरवारी सां सुतो पियो बुजुर्गनि इहो मसइलो लिखियो आहे त असां जहिड़ो टोड़ो हुजे त भली घरवारी सां भाकुर पाए सुम्हे चुमे बुमे भली ॾेसि हजे जायज़ छो पंहिंजी घरवारी बाक़ी हुजूर जन एक खां जवान मुड़स पुछा कई त सही मां घरवारी खे चुमी बोसो ॾेई सघां थो रोज़े में हुजूर जन फरमाया छो त तूं इरब माना ज़रूरत पंहिंजी झले न सघंदे तो वटि जवानी आहे कुवत आहे तूं पंहिंजी ज़रूरत झले न सघंदे तूं हता के बुराई ते आमादा थी वेंदे इन जे करे रोज़ो भॼी वञे तोखे इजाज़त न आहे चइबो त मसलो मसले माण्हू पुछण वारे में बि फ़र्क़ु हूंदो आहे सभु हिक जहिड़ा न आहिनि हर हिक जो मसलो जुदा आहे पोड़नि जे लाइ जुदा आहे त जवाननि जे लाइ जुदा आहे समझो था न त मसले में भी फर्क आहे त हज़रत उन के चयो बाबा तोखे इजाज़त न आहे चयोसीं अगाड़े हुन फलाणे के तव्हां इजाज़त ॾिनी पाण फरमा वो अची ॾाड़ीअ सां हो उन पंहिंजी ताक़त झलियल हो इन जे करे उन जी ख़बर आहे मूंखे चई तंहिंजे करे तूं वेझो न वञजांइ मतलब इहो आहे त रोज़े जी माना पाण खे झले ॾेखारे अल्लाह जो हुक्म सां कमरो बंदि आहे घरवारी गॾु पई आहे बुख भी ॾाढी लॻल आहे फ्रिज में पानी भी थधो पियो आहे उन भी ठाउकी आहे पर चए थो न जे यूसुफ चए थो त न माज़ अल्लाह हे रोज़ेदार भी चए थो त सिज लथे तई मां इन जे वेझो नथो वञी सघां रब ॾिसे थो इन करे हिन जो अमल फरिश्तनि खां भी मथे थो चढ़ी वञे फरिश्तो न खाए तो उनके सवाब कोने तू न खाईंदे रमजान में तो जो अजर चली मथे चली तो रोज़ो इन करे हदीस में इंदो आ हुजूर जन फरमायो अल्लाह जी जात थी फरमा अस्सौमु ली व अना अजज़ी बिही हर शय हर नेकी ते मां 10 सवाब दीदो नमाज ते एकड़ी नमाज ते 10 नमाजन जो सवाब एकड़े रुपए ते 10 रुपयन जो सवाब पर अल्लाह तो फरमाए रोज़ो मुंहिंजो आ इन जे करे इन जो बदले में भी मां पान दींदुसि उन जो बदलो भी फरिश्तन खां न मां पान दींदुसि एक माना या है या अना उजजा बिही या उन जे बदले में खुद मां रब जी ज़ियारत मिलंदस माना रोज़े में खुद अल्लाह बदले में मिलंदो कोई जंहिंजो रब तंहिंजो ॾिसो नबी साईं जी सही हदीस में ये लफ्ज़ है रोज़ो मुंहिंजो कीअं भला नमाज कंहिंजी आहे उहा बि त अल्लाह जी हज भी कंहिंजो अल्लाह पर उन्हनि खे ई नथो चवे छो त उहे ॾिसी माण्हू सिखनि था तूं हज ते वेंदे हर को ॾिसंदो त हाजी थी आहे नमाज ते वेंदे माण्हू चवंदा त नमाज पढ़ंदो आहे वेंदो आहे मस्जिद पर रोज़ो भली कुंड में खाईंदो पींदो वते शाम जो चप ते कपड़ो हणी रोज़ायतन सां अची वही रहे त तोखे केरु उठाईंदो चवंदा अदा हूंदो रोज़ो माना रोज़ो अल्लाह का सा बे के खबर वो इन करे रब साईं फरमायो रोज़ो मुंहिंजो आहे बे जो थींदो ई न पीर जो न फकीर जो छो पीर खे ग़ैब जो इल्म त कोन्हे मसलन तू वनी करे गुस्ल खाने में पानी दबदबा लातियूं बीठो हुजे बाहर निकरे त घर वारन के भी पतो न पवंदो चंदो तीअं रोज़ो लगो थस मड़े गर्मी में तड़कयो बाकी पानी न पीतो हूंदे अजे बिन के भी पतो न पवंदो
अल्लाह त ग़ैबदाना उनखे त सभु शइ त रोज़ो अल्लाह जो आहे बाबा, ॿिए जो थींदो ई न। ॿियूं शयूं ॿियनि जूं बि थियनि थियूं, उनमें ॿियनि जो हिसो बि थिए थो, ॿिया बि ॾिसनि था, पर रोज़े खे अल्लाह खां सवाइ कोई नथो सम्झी सघे त माने खे रोज़ो आहे या न आहे, माण्हुनि जी ख़बर न पवंदी। इन करे फरमा सौमुली रोज़ो मुंहिंजो आहे, ऐं फरमाओ त रोज़ो अल्लाह वांगुर माण्हू थी थो वञे, उनजी सिफ़तनि जे क़रीब थी थो वञे। मखलूक ख़ालिक त न थींदो, पर उन जहिड़ियूं सिफ़तूं झट जे लाइ मिली वेंदसि। अल्लाह खाईंदो न आहे, पीअंदो न आहे, बेपरवाह वयुतइमु वला युतअमु, और फरमा मां खाराईंदो आहियां पर पाण खाइण खां पाक, मां पीआरींदो आहियां पर पीआइण खां, पाण पीअण खां पाक। लम यत्तखिज़ साहिबतन वला वलदा, न अल्लाह की घरवारी न इन किस्म जी उनखे ज़रूरत। अजय हाणे जॾहिं रोज़ेदार बि अहिड़ियूं सिफ़तूं इख्तियार कंदो त इहो अल्लाह जे वेझो थी वियो, सिफ़तनि में उनजे वेझो थी वियो, हे बि नथो खाए, हे बि नथो पीए, त इन करे चई रोज़ो मुंहिंजो आहे, छो त मावारियूं सिफ़तूं रोज़ेदार में अचनि थियूं पयूं झट जे लाइ मुंहिंजूं सिफ़तूं। इहो हदीस आहे सूफ़िन जी हदीस, बुजुर्गनि जी, पर तलक़ी बिल क़बूल मिलियल अथसि त तख़ल्लक़ू बि अख़लाक़िल्लाह, अल्लाह जा अल्लाह जूं सिफ़तूं अपनायो, अल्लाह जूं सिफ़तूं। अल्लाह रहीमा तू भी रहम कर, अल्लाह करीमा तू भी करम कर, अल्लाह सखिया तू भी सखी थी, अल्लाह माफ करने वारो आ तू भी माफ कर, अल्लाह अल्लाह सब खां ॾाढो आ तू भी मोमिनुल कवी बणजी वञ, कवी मोमिन नेकीअ जे कम में मजबूत थी वञ, माना उन जूं सिफ़तूं इख्तियार करणियूं त न खाइण रब जी सिफ़त, न पीअण रब जी सिफ़त, घरवारी न रखण रब जी सिफ़त आ, त रोज़ेदार खे रब पंहिंजूं सिफ़तूं थो झट लाइ इनायत करे। इहा वॾी नेमत आहे जो इंसान इंसानियत खां निकिरी रूहानियत जे उन दौर में थो वञे ॼण त ख़ुदा जो क़ुर्ब थो मिले। इन करे हदीस इन सॼे रोज़नि जे हुक्म खां आख़िर में अल्लाह ताला फरमायो इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब, रोज़े खां पोइ इहो थो चवे त जॾहिं पाना मुंहिंजे बारे में पुछनि त रब परे आ या वेझो आ, हाणे रोज़ेदारनि खे ख़बर ॾे त मां तव्हां सां गॾु आहियां, वेझो आहियां, एतिरो वेझो जो नबीअ खे बि विच में नथो आणियां। ईअं नथो चवे नबी कुल तूं चवे त मां वेझो आहियां, न तूं न, मां पाण थो चवां, नबीअ खे बि विच में नथो आणे। हालांकि ॿियनि सभिनी सुवालनि में अल्लाह नबीअ खे आंदो आहे विच में। यसअलूनक अनिल महीज़, ऐं नबी तोखां पुछनि था पिया हैज़ वारी औरत ॾे वेझो वञूं या न वञे, त अल्लाह साईं नबीअ खे थो चवे कुल हुआ अज़न फातज़िलुन निसाअ फिल महीज़, ऐं नबी तूं चवे, हाणे ॾिसो नबीअ खे विच में आणे थो, तूं चवे त इहा गंदगी आहे, इन गंदगीअ जे वक़्त इन गंदगीअ जे दौरान परे थी सुम्हो, गॾु न सुम्हो, परे थी सुम्हो, सम्झे, गॾु न सुम्हो, जाइज़ न आहे गॾु सुम्हो, छो बुराई थी वेंदी, इंसान पाण खे धरण। इन जे करे आदम खे चई सभिनी वणनि जे वञ वेझो, वला तक़रब हाज़िहि शजरा, हिन वण जे वेझो न वञजांइ, ये न चई त खाए जाई न, छा चई खाए जे, असल त चवणो हो खाए जाई न, पर चवे छा वेझो न वञे, वेझो वेंदे त खाईंदे। अल्लाह साईं जो समझाइण जो पंहिंजो नमूनो हुजे थो त बुराईअ जे वेझो न वञो, वेझो वियो त किरी पवंदो, बचाए न सघंदो पाण खे। अल्लाह साईं समझाणी बि ॾिनियूं थो वञे त कीअं बचंदो, उन जे वेझो न वञो। ज़ाल खे हैज़ हुजनि त परे सुम्हायो,
वेझो वेंदे त ख़राब थी वेंदो वेझो न कर इन वक्त में वेझो न कर त वला तकरबा आदम जो इहो रोज़ो भी जन्नत में रोकण जो रोज़ो हो त हिन कम खां रुकजी पओ त मां कमाल ॾींदो आहियां रुकजण वॾो मसलो तवे अते बुराई खां रुकजण वॾो मसलो आहे नेकी करण एॾो मसलो कोन्हे नमाज़ हर को पढ़ंदो आहे पर हराम खां रुकजण व्याज खां रुकजण बुराई खां रुकजण घर में खराब गाल खां रुकजण पराई औरत खे ॾिसण खां रुकजण गंदा फिल्म कमरे में वेठो आहे मोबाइल हथ में सॼी दुनिया जो रना सॾनि थियूं पर चए थो न मां अल्लाह जो हुकुम ॾिसी बुराई कोन ॾिसंदुसि त रब साईं फरमाए थो क़ल्ब में नूर पइजी वेंदुसि रहमत अची वेंदसि नेकी जो कमर नेकीअ जो रस्तो सवलो करे छॾींदासीं तो रोज़े जी माना इहा आहे इहो नंढड़ो रोज़ो आहे रमज़ान जो रोज़ो नंढड़ो इहो वॾो रोज़े जे लाइ तयारी थो कराए नंढड़ो रोज़ो कीअं छो त टाइम थोरो अथसि अब बाक फुटीअ खां वठी सिज लथे ते रोज़ो ख़तम वध में वध 10 12 15 कलाक माण्हू पाण खे रोके ॿियो वॾो रोज़ो आहे जेको क़ुरान में इन रोज़े जे आख़िर में थो चवे लअल्लकुम तत्तकून इहो रोज़ो तव्हांखे रमज़ान जो इन करे था रखायूं तांजो तव्हां वॾो रोज़ो तक़वा वारो बालग थियण खां वठी मौत ताईं पूरो कयो त वो वॾे रोज़ो खोलाईंदुसि मां अल्लाह ख़ुद सक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा रब से फरमाओ मां खुद साकी बनजी तोखे पाकीज़ा शराब मां प्यारी दुस जन्नत में भरे भरे जाम तोखे मां प्यारी दुस इहो वॾो रोज़ो तक़वा माना बचण जो रोज़ो बालग थियण खां वठी मौत ताईं बुराई खां बच जिंदगी वॾी कोन्हे असां उनखे वॾो सम्झो आहे छो जिंदगी रबड़ वांगुरु थी रबड़ खे छिकियो न हीअं डिघी नज़र वरी छॾियो त नंढड़ो हाणे ॾिसो उन असांजे अॻियां जिंदगी रबड़ वांगुरु छिकी बीठी आहे साम्हूं जेका पोइतों गुज़री वई आहे उहो रबड़ छुटी वियो आहे त तव्हां पोइ जिंदगी सोचो त तव्हां चवंदो यार कल्ह नंढड़ा थी वई माना छुटी वियो आहे त जिंदगी तमामु नंढड़ी थी लॻे रबड़ छुटा न अॻिते थोरो छिकियो बीठो आहे त तूं सम्झे थो वॾो आहे अञा मां हलंदुसि अञा हल अञा न जेड़ी माल छुटो त पोइ चवंदा यार जिंदगी हुई न कुरान शरीफ में आहे त क़बरनि वारा जॾहिं उथंदा उन्हनि वाला से पुछंदो घणो वक़्तु गुज़ारियो चवंदा लबिस्तु यौमन औ बाज़ यौम हिकु ॾींहुं रहिया आहियूं या अधु ॾींहुं रहिया आहियूं अजे जिंदगी दुनिया जी गुजारिया कब्र में गुजारिया जे तो मां किथे ये हुआ मां हिकड़ी दी रही और रबड़ नंढो दियो छुट्टी जो हुयो हाणे सिकल जो हुयो त हाली टिको नज़र अचो ये छुट्टी वेंदो कुछ कोने इन जे करे दोस्तों इन जिंदगी में पाण खे रोके ॾेखारियो इहो कमाल आहे रमज़ान में इन जी प्रैक्टिस कराए इन जो तजर्बो कराए खबरदार रोक 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 पर असां हलाल खां त रुकियल हूंदासीं वरी ताश खेल में आराम करी हिकिड़े जा माफ़ूज़ ओता में हमारा ही शीशे पे मथे पंहिंजे ये लॻल सन मथो लकड़ा पकड़ा मां छा थो ॾिसां चाचा ज्यादा रोज़े मथो आंगुरी ताश खेलिया ते रखी यो कौन लॻो थी ओ यो आहे इंसान खे हुनो हराम हलाल खां बि बंद कई हेॾे वरी हराम जी रस्तो खोले छॾे इहो चइबो आहे किला बि तकवा माना कुते जी तकवा कुते खे अरबी में चइबो आहे कल्ब नंढे काफ़ सां कल्ब माना किला माना कुतनि वारी तकवा कुते जी तकवा कहिड़ी आहे जंग खणी मुटदो चवंदो पेशाब यार किनी शइ आहे मथां लॻी न पवे हेॾे राननि
वरी होनो वरी ढूंढ खाइंदो अरे होनो से तो माके पेशाब न लगे हेनो वरी सब अंदर गिचे अरे हेनो से तो के रोवा हेनो वरी गिला की बस सब अंदर ये कुत्ते वो तो एक से सब बच्चे तो वरी से अंदर तो ये भी ये तो सांदो रोज ये तो गिला भी बंद इधर उधर पानी जी ना रोज आए तमा सब करो अयो अल्लाह सही मानू की चुनी दो वक्त की चुनी दो जाय की चुनी मानू की चुनी नबी साईं के सजी नबी न मानी असे सभी इंसानन में जा वलियन के चुने वलियन में जा वली नबीयन के चुने नबीयन में जा वली असान जे जो मानन में चुने मानन में छो चुनी दो समझे यो मसलो समझो यो वडो ॾिठो मसलो ई जायनामा भी समझान है एक जमीन पर मस्जिद जमीन के चुने वरी मस्जिद में वरी काबतुल्लाह भी मस्जिद के मानन में भी चुनी दो जगन में भी चुनी दो वरी वक्त में भी चुनी दो समान में केड़ो नी जुमे जुमे चुनी ऐसे जुमे जुमे चुनी छो चुके अनदियो सवाल है तदीए भी चुके महीना भी चुके मानू भी चुके जायूं भी चुके छो चुनी दो अब उन्हें जो वडो मसलो यो ते जो कंहिंखे सवाल बदल नहीं यो वडन आलम में लिखियो किताबन जे अंदर त चुनी दो इन करे आज सब मानू इन जहिड़ा थियन असां जे नबी खे छो चुके असां तव्हां जे लाइ तव्हां असां भी उन्हनि जे तरीक़े ते हलूं सब ओड़ा चूंड थी पवन नबी के चुने पूछे चा कुरान में लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना नबी में तवा जे लाइ सोहणो नमूनो रखियो थम तली चूंडियो थम त इन के दिसी उथण वेहण खाइण पीअण इबादत मामलात सब इन नबी के दिसी तवा भी इन चूंडियल मानू अमल कयो मानू के इन करे नबी के चुने जो असा तवा के नमूनो ॾिने हिन नमूने सां हलो वरी जान खे चुके तव्हां हर में वेंदो अल्लाह तो जेके कना सवेंदा जेके विया आहिनि वरी आमीन उते वञो तव्हां खे मज़ो ईंदो इबादत में हां उते बुराई हटा थींदी तो हर में वेठा आहिनि दिलार थींदी मज़ो सां वेठा नमाज़ पढ़ंदो तिलावत कंदो हिकदो कंदो तव्हां खे ॾाढो मज़ो ईंदो छा जे लाइ ताने तो के अल्लाह से दिखायो त जे हिते रहे को ना हे तो ये आते मंगे के गोठ भी मांझी जमीन एक काबे की जमीन अल्लाह आजा मंगे के गोठ की जमीन अल्लाह जी नाई माना उते भी वनी रह जाई त इए रह जाई हिते आए त यो नमूनो ने न मानो के त हिन नमूने सां जिंदगी वनी गुजार जो समझ जी हिते गुजारे हाणे उते भी वनी पाकीज़ा थी त उते मज़ो ईंदो त उते भी अजे वरी वक्त के चुने हाणे रमजान का बुराई घट थी कुदरती तरह काफी बुरा माण्हू नेकी के लिए वधीदा मस्जिद भरजी न पढ़ंदा नमाज़ पढ़ंदा छाजे करे इन करे जी त जी रमजान में जिस मजे सां कीअं रहे पियो नमाज़ां पढ़े पियो हाणे सॼी उमिरि वरी सॼे वक़्त में बि ईअं ई रहंदो त इहो चूंड रब जी इन लाइ हूंदी आहे त जीअं सभु माण्हू इन चूंडियल हालत में रहन असां तव्हांजी चूंडियल हालत इहा आहे जो नबी जे तरीक़े ते रहूं ऐं हरम में जीअं माण्हू गुज़ारींदो आहे हिते बि रहूं पाकीज़ा ऐं जीअं रमज़ान में तव्हां पाक रहंदव इहे सॼी उमिरि बि इहे पाकीज़ा रहंदव त इहो रमज़ान बि असांजे लाइ आई दिलि आहे ज़िंदगी गुज़ारनि जो मां सदा तमामु घणो कुझु सम्झी विया आहियो हाणे रोज़ अल्लाह असां सभिनी
रमजान में तौफीक असा कमजोर आहियूं अल्लाह तू कवी आहे तू ताकत ॾींदे त तुंहिंजे दर ते अची वेंदासीं